शाम जा 7 थी चुका हुआ। आयशा पंहिंजे कमरे में अकेली वेठी हुई। लैंप जी हल्की रोशनी में मिस साइमा जो रजिस्टर खुलियल हो, जंहिंजा अखर हाणे सिर्फ़ हिकु स्कूल जा अंग अखर न पर कंहिं वॾे जुर्म जी गवाही ॾेई रहिया हुआ। रहीम दाद जा उहे लफ़्ज़ जे दिमाग़ में गूंजी रहिया हुआ। राति मूं प्रिंसिपल जी गाॾी में मिस साइमा खे रोईंदे ॾिठो हो। ओचितो कमरे जे ॿाहिरां घटी में हिकु तेज़ ब्रेक लॻण जो आवाज़ु थियो। आयशा छिरकिजी वई। हिन तकड़ में लैंप बंदि कयो ऐं दरी जे पर्दे मां ॿाहिरि ॾिठो। उहा ई कारी शीशनि वारी गाॾी हुई जेका हिन स्कूल खां ॿाहिरि ॾिठी हुई। उन मां 2 थुल्हा मदरा माण्हू ॿाहिरि निकिता। उन्हनि जा चहिरा कपिड़े सां ढके, पर उन्हनि जे हरकतनि मां वाज़े हो त उहे आयशा जे घर जो जाइज़ो वठी रहिया हुआ। आयशा जी दिलि तेज़ी सां धड़कण लॻी। हिन जी पेशानी ते पघर जा फोड़ा अची विया। पहिरियों भेरो महसूसु कयो त नासिरा ऐं प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा केतिरा ख़तरनाक हुआ। उहे रुॻो स्कूल जा सियासतदान न पर हिकु मज़बूत माफ़िया हुआ। हिन तकड़ में पंहिंजो मोबाइल खयो, पर हिन जो हथु रुकिजी वियो। हू कंहिंखे फ़ोन करे? पुलिस खे? गुलाम मुस्तफ़ा जो असर रुख़सूख़ सॼे इलाइक़े में हो। आयशा पंहिंजे पाण खे संभालियो। हिन खे मेच्योरिटी ऐं होशियारी खां कमु वठिणो हो। हिन उहो रजिस्टर खयो ऐं पंहिंजे कमरे जे हिकु अहिड़े पोशीदा कुंड में लिकाए छॾियो जिते कंहिंजी बि नज़र न वञी सघे। तक़रीबन अधु कलाक खां पोइ उहा गाॾी उतां हली वई, पर आयशा जी राति जी निंड हमेशह लाइ उॾामी चुकी हुई। ॿिए ॾींहुं जॾहिं आयशा स्कूल पहुती, हुन जे चहिरे ते थकावट हुई, पर अखियुनि में हिकु अजीब पुख़्तगी हुई। हू सिधो स्टाफ रूम में वई। साम्हूं ई नासिरा पंहिंजे ग्रुप सां गॾु चांहि पी रही हुई। आयशा खे ॾिसंदे संदसि मुंहं ते तंज़िया मुरकजी। मिस आयशा, राति जो निंड सही न आई छा? तबियत ठीकु आहे न? नासिरा तमामु घणे मानाख़ेज़ लहजे में पुछियो। आयशा पंहिंजो पर्स मेज़ ते रखियो, नासिरा जी अखियुनि में सिधो ॾिठो ऐं चयो, रातियूं उन्हनि जूं ख़राबु हूंदियूं आहिनि मिस नासिरा, जिन जे ज़मीर ते बोझ हूंदो आहे। मां त उस्तादु आहियां। मुंहिंजो ज़मीर बि साफ़ु आहे ऐं मुंहिंजी निंड बि सुकून जी आहे। स्टाफ रूम में मौजूदु ॿियूं टीचरूं सख़्ते में अची वियूं। नासिरा जी मुर्क गाइब थी वई ऐं हुन जूं अखियूं कावड़ मां ॻाढ़ियूं थी वियूं। जॾहिं आयशा क्लास में दाख़िल थी त क्लास जो माहौल ई बदिलियल हो। ॿारनि जे चहिरनि ते गहरी पंहिंजाइप हुई। काल्ह आयशा जे मुड़िसी सां नासिरा जो मुक़ाबिलो कयो हो। उन ॿारनि जे दिलनि में हिन लाइ इज़त पैदा करे छॾी हुई। लेक्चर दौरान पोयां वेठल छोकिरी सना मुसलसिल आयशा खे गौर सां ॾिसी रही हुई। जॾहिं पीरियड ख़तमु थियो त सना पंहिंजी बैग खे खणी हलण जी कई ऐं सभु छोकिरियूं जॾहिं ॿाहिरि निकिरी वियूं, सना अकेली बीही रही। हू आयशा जी डेस्क जे वेझो आई। मिस, सना जो आवाज़ु तमामु तवील हो, तव्हां हितां हलिया वञो। नासिरा मैम अॼु हिकु वॾी साज़िश तयारु कई आहे। हिन स्कूल जे फंडनि जा कुझु कूड़ा काग़ज़ तव्हांजे पर्स में लिकाइण जो प्लान ठाहियो आहे त जीअं अॼु हाफ टाइम ताईं तव्हां ते चोरी जो इल्ज़ाम लॻाए पुलिस खे घुरायो वञे। आयशा जो साह ॼण मुठ में अची वियो। सना, तोखे कीअं ख़बर पई? सना जे अखियुनि में लुढ़क अची विया। मिस साइमा मुंहिंजी सॻी मासी हुई। जॾहिं हुन नासिरा जी करप्शन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो त हुननि मुंहिंजी मासी ते बि ईअं ई चोरी जा इल्ज़ाम लॻाए हुनखे स्कूल मां बेइज़त करे कढियो हो। हुन सदमे में मुंहिंजी मासी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी ऐं हाणे हू घर में क़ैद आहे। मां हिन स्कूल में सिर्फ़ु उन करे पढ़ां थी त जीअं को सबूत हथु करे सघां। अॼु नासिरा तव्हां सां बि उहो ई करण वारी आहे। आयशा जे पेरनि हेठां ॼण ज़मीन निकिरी वई। मिस साइमा गाइब न थी हुई, पर हिन खे हिकु ज़िंदह लाश बणायो वियो हो। हिकु बावकार उस्ताद सां हेॾो वॾो ज़ुल्म। आयशा जे अंदर जी औरत, उस्ताद ऐं इंसान हिकु ई वक़्तु जागी पिया। हिन खे हाणे रुॻो पंहिंजे पाण खे न बचाइणो हो, पर मिस साइमा जी हुन बेइज़ती जो बदिलो बि वठिणो हो। सना, अॼु नासिरा खे पंहिंजे ई ॼार में फासणो पवंदो। आयशा सना जो हथु पंहिंजे हथ में वठंदे चयो। हिन जे आवाज़ में हिकु फौलादी पुख़्तगी हुई। हाफ टाइम जी बेल वॼण वारी हुई ऐं आयशा जो ज़हन तेज़ी सां हिकु अहिड़े प्लान ते कमु करे रहियो हो जेको हिन सॼे स्कूल जी तारीख़ बदिलाए छॾे। तव्हांखे अॼोकी हीअ किस्त कीअं लॻी? पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा।